अहम ख़बर अवां खे त शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं सबबि हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल जे कब्ज़े मां हिकु बंदूक हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु हो त ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िलनि खां तलब कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾेई रहिया आहियूं। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं सबबि हिकु ॾोहारी मारियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल जे कब्ज़े मां हिकु बंदूक हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु हो त ॾोहारीअ जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िलनि खां तलब कयो वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारियो वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं सबबि हिकु ॾोहारी खे मारियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल जे कब्ज़े मां हिकु बंदूक हथ कई वई आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु हो त ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िलनि खां घुरायो वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं सबबि हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल जे कब्ज़े मां हिकु बंदूक हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िलनि खां तलब कयो वियो आहे। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो आहे, जंहिं सबबि हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल जे कब्ज़े मां हिकु बंदूक हथ कई वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। पुलिस जो चवणु हो त ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िलनि खां तलब कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल जे कब्ज़े मां हिकु बंदूक हथ कई वई आहे। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं सबबि हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हरीदीन तगियाणी मारिजी वियो आहे। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं सबबि हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। इन हवाले सां शिकारपुर खां दती टीवी न्यूज़ रिपोर्टर बरकत रोही लाइन ते मौजूद आहे। जी बरकत। जी है शिकारपुर जे कच्चे वारे इलाइके गढ़ी तेगो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो आहे। उन मुक़ाबले में ॾोहारियुनि ऐं पुलिस जे विच में फायरिंग थी आहे, जंहिंमें जेको इलाइके जो बदनाम ॾोहारी आहे हरीदीन तगियाणी उहो पिणु मारिजी वियो आहे ऐं पुलिस पारां हुनखे मुक़ाबले में मारण जी दावा कई वई आहे। ऐं मां
तव्हांखे ॿुधाईंदो हलां थी जेको मार्जीवेल ॾुआरी आहे हू जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे औरताणे आवाज़ ते हिरकाए करे जेको आहे अगवा पिणु कंदो हुयो ऐं हू जेको आहे अगवा जे केसनि में पिणु मुलविस रहियो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त जेको गड़ी ते हो में जेको टारगेटेड ऑपरेशन आहे उहो जेको आहे ॾुआरियुनि जे ख़ात्मे ताईं पिणु जारी रहंदो आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको मार्जीवेल ॾुआरी आहे उनजे कब्ज़े मां जेको आहे बंदूक पिणु बरामद कयो वियो आहे ऐं जेके आस पास जा जेके ज़िला आहिनि लाड़काणो कंदकोट कशमोर सखर घोटकी उन्हनि मां बि जेको मार्जीवेल ॾुआरी आहे उनजो जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो बि पिणु चेक कयो पियो वञे। जी ठीकु आहे, बरकत, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।